अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाण पुठा डिग्री कॉलेज दादू के अंदर मौजूद आहियूं। ही असांजी एडमिशन डेस्क क़ाइमु थियल आहे। हिन डेस्क जो बुनियादी मक़सदु इहो आहे त वालदेन ऐं शागिर्दनि खे रहनुमाई ॾियणु। असां वटि फस्ट ईयर जा जेके बि ग्रुप्स आहिनि, प्री मेडिकल, प्री इंजीनियरिंग, कंप्यूटर, आर्ट्स ऐं कॉमर्स में उनजी एडमिशन जेको आहे सो वेब ते थिए थी ऐं उनजी जेकी वेब जी जेकी एड्रेस आहे उहा बि हिन लिंक में असां रखी आहे। हीअ ऑनलाइन फार्म आहे जेको ॿारु भरे थो ऐं उन खां पोइ हिन जी प्रिंट कढी हीअ ऐं प्लस में हीअ फ़ोटू ऐं जेके लवाज़मात उन प्रोफार्मा जा आहिनि उहे तव्हांखे कॉलेज जे अंदरि कंसर्न क्लार्क आहे अली नवाज़ उन वटि हेल्प डेस्क आहे, उन वटि तव्हांखे जमा कराइणु। जॾहिं त इंटर जा जेके बि शागिर्द आहिनि जिन असां वटि फस्ट ईयर जो इम्तिहान ॾिनो आहे उहे सभई शागिर्द इंटर में ही मैन्युअली फार्म भरींदा। हीअ फार्म तव्हांखे हितां मिली सघे थो, कंहिं फोटो कापी ताईं मिली सघे थो। हिन में बि जेकी रिक्वायरमेंट आहे उहा हिन जे वेबसाइट ते लिखियलु आहे त तव्हांखे छा छा जमा कराइणी आहे। त हिन दफ़े जेको आहे सो जेको बि क्लासिस आहे उनजी डेटूं ॾिनल आहिनि, तारीख़ूं ॾिनल आहिनि। उन तारीख़ुनि ताईं 11 क्लास जी ऐं 12 क्लास जी एडमिशन करणी आहे, जेका असांखे ऑनलाइन वरी ॾेखारी वेंदी तव्हां सभिनी खे। त महिरबानी कयो, जेके बि शागिर्द ऐं वालदेन आहियो, विदिन टाइम जेको तव्हांखे मुदो ॾिनल आहे उन टाइम मुताबिक़ फस्ट ईयर जी एडमिशन कयो ऐं प्लस में इंटर जी एडमिशन कयो। कॉलेज जे अंदरि सुबुह जो 9 बजे खां 2 बजे ताईं एडमिशन जी जेकी हेल्प डेस्क आहे उहा मुंहिंजी मुआवनी मददगार हूंदी। कंहिं बि हवाले सां को प्रॉब्लम आहे, तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, ग्रुप जे हवाले सां, सब्जेक्ट जे हवाले सां, रिज़ल्ट जे हवाले सां, तव्हां कंसर्न क्लार्क खां पुछंदो त तव्हांखे ॿुधाईंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद।